नफ़्स जी पाकाई। एक दफ़ो मथे लफ़्ज़ जो ज़िक्र हली रहियो त हिकु दरवेश चयो त ग़िलाज़त जी हिते मुराद आहे नफ़्स, छाकाणि त नफ़्स ई गंदगी ऐं ग़िलाज़त जो घर आहे। इन ई ग़िलाज़त खे उन रूहानी नूर जे ज़रिए ॿुहारो ॾेई सफ़ाई करे साफ़ कयो वञे, जेको उन्हनि जे नफ़्स ताईं पहुतो। छाकाणि त सूफ़ियुनि जा रूह क़ुर्ब इलाही जे मक़ाम में हूंदा आहिनि ऐं जॾहिं उन जो नूर संदन नफ़्स खे हासिलु थिए थो त पोइ उन्हनि जा नफ़्स पाक ऐं साफ़ थियो पवनि। उन्हनि जे नफ़्सनि मां कई फ़रेब ऐं नफ़ाक़ ऐं हसद जहिड़ियूं बुरायूं निकिरियो वञनि, यानी रूह जे नूर सां ॿुहारो ॾिनो वियो। जीअं अल्लाह ताला अहले जन्नत जे बारे में फ़रमाए थो, असां उन्हनि जे दिलनि मां कीनो कढी छॾियो आहे ऐं हू पाण में भाउ बणिजी हिक ॿिए जे साम्हूं तख़्तनि ते वेठा आहिनि। जनाब अबू हफ़स रहमतुल्लाह अलैह जो क़ौल आहे त उन्हनि दिलनि में कीनो कीअं बाक़ी रही सघे थो जेके अल्लाह साईं सां मानूस ऐं मोहबत ते मुतफ़िक़ आहिनि ऐं संदसि ज़िक्र मां लज़त हासिलु कनि थियूं। अहिड़ा क़ल्ब नफ़्सानी ख़्वाहिशनि खां पाक आहिनि ऐं संदन अखियुनि में तौफ़ीक़ सोणे आका दिलबर हबीब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवीअ जो इनक़लाबी असर। अल्लाह साईं क़ुरान में फ़रमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ त तव्हां अल्लाह सां मोहबत करणु चाहियो था त मुंहिंजी पैरवी करियो ऐं अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो। हिन आयत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवीअ खे ख़ुदाई मोहबत जी निशानी करार ॾिनो वियो आहे। इन करे जेको माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वधीक पैरवी कंदो उहे ई ख़ुदा जी मोहबत जा घणा हक़दार हूंदा। बहरहाल सूफ़ी सगोरा मुस्लमाननि जी इहा जमात आहे जन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सभिनी खां वधीक पैरवी कई आहे, छो त पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं ॻाल्हि जो हुकुम ॾिनो हिननि उन जी पैरवी कई ऐं जंहिंखां रोकियो उन खां रुकियल रहिया। जीअं त ख़ुदावंद करीम फ़रमाए थो, रसूल ख़ुदा जंहिंजो तव्हांखे हुकुम ॾे उहो अख़्तियार करियो ऐं जंहिंखां मना करे उन खां बाज़ अचो, रुकिजी वञो। इहो सूरह हशर जो आहे, तर्जुमो मूं पढ़ियो। ऐं इन खां पोइ उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदे कसरत सां इबादत, तहजुद, नफ़ली नमाज़, रोज़ो वग़ैरह में पंहिंजो पाण खे